नासिन ओबावड़ो में ब्याशूर के दिहाड़े ते मातमी जुलूस बरामद थी रहा। मरकज़ी मातमी जुलूस चौक माड़ी का बरामद थो, जो क़ौमी शाहरा का 5 किलोमीटर पैदल पंध करे रेती रोड हुसैनी इमाम बारगाह पहुंचंदो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र जी, पूरी मुल्क जी 10 माण्हुनि जो मातमी जलूस इमाम हुसैन असंद साथियुनि जी यादि में हाजिंदा शाह हज़ूरी खां आज़ादारनि सीनाज़ानी कंदे या हुसैन जूं सदाऊं ॾींदे मातमी जलूस बरामद थियो आहे, जेको पंहिंजी रवायती मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे बिटाई चौक ते पहुचंदो, जिते मौलाए करबला जे शहीदनि जे शान में मजलिस बर्पा कई वेंदी। उनखां बाद बुखारी रोड, हाजिंदा शाह हज़ूरी, लाल शाहबाग, लांगे रोड खां थींदे मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह में शाम जो नेर थींदो, जिते शाम में ग़रीबा पढ़ी वेंदी। अव्हांखे सिक्योरिटी के हवाले से ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी तमाम सख़्त है ऐं DSP वाड़े मिठल खखरानी जो चवणु आहे त 700 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर आहिनि। ऐं ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां बम डिस्पोज़ल टीम ऐं DIP पहिरां जा भी एहलकार मुक़रर थियल आहिनि। त जेको तालका अस्पताल तरफ़ां जेके 7 खां 8 मेडिकल कैंपूं मुक़रर कयूं हुयूं आहिनि। साफ़ सुथराई के हवाले से ॿुधाईंदो हलां त टाउन इंतज़ामिया तरफ़ां जेके आज़ादारनि जे रूट ऐं रस्तनि खां साफ़ सुथराई तमाम बेहतरीन कई वई है। ऐं मोमिननि पारां जेके थधो मिठो ऐं जो चांहि जी सबील जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेका कैंप कया विया आहिनि ऐं बंदोबस्तु कयो वियो आहे। जी।